ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची के पाक कॉलोनी वाले इलाके में अहलकार के शहीद कंदड़ जवाबदार के CTD गिरफ्तार करे वरितो आहे। CTD जो चवण आहे जवाबदार की फायरिंग में शहरी शकील भी जख्मी थियो आहे। CTD मूजिब जवाबदार के माड़ीपुर में गिरफ्तार किया वियो। संदसि साथियुनि जी ॻोल्हा जारी है। CTD मूजिब जवाबदार शहरी शकील का 4 लाख रुपया फुर करे विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची के पाक कॉलोनी वाले इलाके में अहलकार के शहीद कंदड़ जवाबदार के CTD गिरफ्तार करे वरितो आहे। CTD जो चवण आहे जवाबदार की फायरिंग में शहरी शकील भी जख्मी थियो हो। CTD जी मूजिब जवाबदार के माड़ीपुर में गिरफ्तार किया वियो। संदसि साथियुनि जी ॻोल्हा जारी है। आगाह कंदा हलूं पिया। CTD मूजिब जवाबदार शहरी शकील का 4 लाख रुपया फुर करे फरार थी वियो। यह ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची के पाक कॉलोनी वाले इलाके में अहलकार के शहीद कंदड़ जवाबदार के CTD गिरफ्तार करे वरितो आहे। CTD जो चवण आहे जवाबदार के फायरिंग में शहरी शकील भी जख्मी थियो हो।